जोही शहर के वार्ड नंबर 2 में पीअण जे पानी जो शदीद बहरान, बिजली गायब। रहवासी औरत ने मासूम बाड़न हथन में खाली थाव खणी पब्लिक हेल्थ एसडीओ जोही, सेप्को एसडीओ जोही खिलाफ जोही जूं औरतूं बार नियाणियूं निटण उस में रोडन ते निकरी आयूं। मिसमात सकीना जोखियो, मिसमात फातिमा मेमन, मिसमात अदीला सूमरो, मिसमात हमीदा काबूरो, कामरान खानजादा ऐं ॿियनि जी अॻवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो करे जोही वाही रोड ते धरणो हंयो वियो। उन मौके ते रहवासी औरतुनि मीडिया अॻियां दाहींदे इल्ज़ाम हयो आहे त गुज़िरियल 15 सालनि खां पीपी जे इक़्तिदार दौरान समूरनि बुनियादी मसइलनि जो जोही शहर शिकार रहियो आहे। जोही सिटी में 70,000 खां मथे आबादी आहे, मगर बिजली जो तसवुर ई नाहे। पीअण जे पाणी जे ढुक ढुक लाइ तड़पी रहिया आहियूं। औरतुनि ऐं मासूम ॿारनि वधीक दाहियो त चूंडियल पीपी जा नुमाइंदा रुगो इलेक्शन में नज़र अचनि था, बाक़ी शहरनि जी तकलीफ़ुनि में कॾहिं बि पुछो नाहे। लड़ी नाहिन आया। हिन क़यामत ख़ेज़ गर्मी में जोही में पीअण जो पाणी पेट्रोल जी क़ीमत खां वधीक विकामे रहियो आहे। अफ़सोस आहे जो जोही में पब्लिक हेल्थ खाते जे ऑफिस ई नाहे जिते शिकायत कजे। हुननि चयो त असीं वार्ड नंबर 2 जा रहवासी ज़ुल्म जी चकी में पीसिजी रहिया आहियूं। हिन सख़्त गर्मी ऐं पाणी बंदि हुअण ते मासूम ॿार नियाणियूं खारो पाणी वापराइण सबबि गैस्ट्रो ऐं ॿियनि बीमारियुनि में जकड़जी विया आहिनि। आकाश गाॾई, सिंध एक्सप्रेस न्यूज़, जोही।